तो उस्ताद महबूब दर्स जी एक याद तमाम दोस्तन जे नज़र कजे थी। सिकण वॾो सूर मोहब्बत वॾो मामरो, सिकण वॾो सूर मोहब्बत वॾो मामरो, अठई पहर मलूर सात सिघो न जिंदड़ो। हा मूं हिम्मत ना हारी आहे, ॾुखनि जे हिन ॾेह में लुड़क लोक खां लिकाए। मुर्कूं हर मोड़ ते विरखा करण जूं वॾियूं कोशिशूं, हिन साह जे सॻे सां सलाड़े जीअण जा जतन कंदो तो रहां। पर ओ मुंहिंजी महबूब घरवारी, तुंहिंजे ऐं मुंहिंजे उन नंढपण जे नाज़ुक यादुनि खे विसारण सच त मुंहिंजे वस जी ॻाल्हि कतई कोन आहे। तो हिकु मिसकीन हारी मुंहिंजे वेझे माइट जे कखाई झूपड़ीअ में जनम वरितो हो। मूं बि साॻे तबिके जे ग़रीब हारीअ जे घर में अखियूं खोलियूं। इहो तड़के घोड़ाबारीअ जे तारीख़ी माग दरगाह पीर पठो जो प्यारो ॻोठ पीरार जा पट वारो पुठ ते पयल इलाइक़ो, जिते न का बिजली न को पको रोड न तइलीम जी का सुठी सहूलत। मूं वटि रहण लाइ कखाऊं घर आ, तोखे वणी वियो तुंहिंजो शहर आ। उन बहराड़ीअ जे ॻोठ जे गलियुनि जूं नंढे हूंदे वारियूं रांदियूं, रोशा खिलबोग खेंचलूं, लाड़ जूं हसीन शामूं, वॾा वण चोतरफ़ सावकूं, पखियुनि जूं पुकारूं, अबाणे ॻोठ जे प्राइमरी स्कूल जूं पचूं, रिसेस वारियूं रांदियूं, ॿारोतण जूं ॿातनियूं ॿोलियूं, पेरनि उघाड़नि सां स्कूल जो सफ़र, ज़मीन में माल लाइ गाह कपण, सारियुनि जे लाइ लाबारा, छा तो इहे ॾींहं हुआ। नंढे हूंदे वॾो जल्दी थियण जो शौक़ु जाॻियो हो, उमिरि कचड़ीअ में का मोहबत करण जो शौक़ु जाॻियो हो। आऊं तोखां उमिरि में वॾो हुअसि, उन करे अबाणे ॻोठ वारे स्कूल मां डबल प्रमोशन ज़रिए 5 दर्जा पास करे अंग्रेज़ी पढ़ण लाइ हाई स्कूल वर शहर में वञी पहुतुसि। तोखे मुंहिंजे महबूब वॾे मरहूम भाउ मोहम्मद हुसैन दर्स वारी सिंधीअ सां गॾु क़ुरान पाक पढ़ाए पूरो करायो हो। मूं बाबा साईं सां गॾु ज़मीन में पोरियो कयो, पंहिंजूं गऊं चारियूं, उंधाई रातिनि में वाह जो पाणी ज़मीन ते पहुचाइण नांग लताड़ींदे वक़्तु गुज़ारियो हुयो। असांजी शौक़ शोहरत जो किसो बिल्कुलु अलॻि आहे, दुनियादारी ऐं दौलत जो किसो बिल्कुलु अलॻि आहे। आऊं इंटर ताईं रेगुलर मस पढ़ी सघियसि। गुरबत सबबु पुलिस खाते में नंढड़ो नौकर भर्ती थी अची ट्रेनिंग करण हलियो वियसि। थोरी पघार ते नंढड़ो नौकर हूंदे बि पाण खे वॾो भागवंत भाईंदो हुअसि। उन दौरान मुंहिंजी जवान भेण जन्नत जी जवानी वारे मौत मारे विधो। ट्रेनिंग में हुअण करे संदसि कुल्हे कांधी बि न थी सघियसि। पोइ अम्मा बाबा अदा वॾे जे इसरार ते तोसां शादीअ जो फ़ैसिलो थियो, जेको तुंहिंजो मुंहिंजी बि दिलि जो फ़ैसिलो हो। पर भाउ वॾे इहो चई शादी 2 साल खां पोइ कराइण जो चयो, छो त अदा तोखे इंटर तालीम मुकमिल कराइण चाही। ख़ैर सां तो इंटर पास कयो। अव्हां जे प्यार जी मेहंदी हथनि ते जो लॻी वेई, असांजो भाग बणिजी वियो, सड़ी दुनिया सजी वेई। ऐं पोइ पंहिंजे हथनि ते शादीअ जी मेहंदी रंग लाथो। ज़िंदगी में तुंहिंजे अचण सां शाइरीअ में वॾी शोहरत मिलण सां गॾु पहिरीं चढ़ीअ लाइ मोटरसाइकिल, पोइ जल्दी कार बि भाग सां मिली वई। पाण उन जी कार में थर जे मुख़्तलिफ़ मागनि ते खूब घुमियासीं। 5 सालनि ताईं औलाद बि कोन थियो। पोइ पहिरीं असद महबूब जे रूप में हिकु गुलाब घर में टिड़ियो हो। 3 सालनि बाद जवाद महबूब जानी बि भाकुरनि में आयो। उन बाद मुंहिंजी महबूब थी अरम महबूब खोड़ ख़ुशियूं खणी घर में आई। जंहिंखे तुंहिंजो प्यार बस 6 महीननि ताईं मस नसीब थियो, हुनखे वरी मुंहिंजी जीजल माउ पाले पई। नीह जी नाज़िक निशानी आ असद अरम जवाद, नीह जी नाज़िक निशानी आ असद इरम जवाद। हा मूंखे औलाद वांगे आ प्यारी शाइरी। हाणे नंढड़ो भाउ मुजाहिद बि तइलीम खाते में उस्ताद थी वियो। बसि मच्छीअ जे तला मां बि जाम पैसा मिलिया। मुंहिंजी नौकरीअ में तरक़ी थी वई। सभु ग़रीबीअ जा दाग दूर थी विया।
सब ग़रीबी जा दाग दूर थी विया। पंहिंजे वॾे कुटुंब में रुगो ख़ुशियूं ख़ुशियूं हुयूं। पंहिंजो मकलीअ ते बि घर ठही वियो। अबाणे ॻोठ वारी उताकड़ीअ ते कुर्ब जूं कचहरियूं, राग रंग दोस्तनि जा मेला। मतिलब त ज़िंदगी में का कमी कान थे महसूस थी। पोइ अलाए त कंहिंजी नज़र लॻी त तुंहिंजी ओचितो तबियत नाक चाक थी पई। मक़ामी डॉक्टरनि खां वेंदे कराची महांगे तरीन अस्पताल में इलाज करायमि। तुंहिंजे सीने जे वॾे ऑपरेशन खां पोइ तूं होश में अचण बैदि मुंहिंजी अखियुनि जा लुड़क ॾिसी ॾाढो रुनी हुई। मूंखे दिलासो ॾेई चई त चरिया ॾुख ज़िंदगीअ जो हिकु इम्तिहान हूंदा आहिनि। तूं दिलि न लाहे, मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं हा, तूं बिल्कुलु बीमारीअ मां जान छॾाए ठीकु थी वई आहीं। आऊं अदा वॾो कराची मुक़ररु तारीख़ ते तुंहिंजूं टेस्टूं कराए वापसि ईंदा हुआसीं। हिकु राति देरि सां तो मूंखे निंड मां उथारे भरिसां वेहण लाइ चयो ऐं पोइ मूंखे यको ॾिसंदी रही। मूं पुछा कई त उथारण जो को ख़ासि सबबु? अॼु मिली वञ पोइ हयाती साथ शायदि ॾे न ॾे, बेवफ़ा शइ ज़िंदगी आहे, भरवसो कहिड़ो कजे। तो ॾुखारी थींदे चयो हो त जानी ज़िंदगीअ ते को एतबार नाहे, असद जवाद इरम जी पारत हुजे। तो मूंखे ईअं बि चयो त तुंहिंजी शाइरीअ जे किताब मुल्क जो तोहफ़ो जो मवाद पुराणी टिणक में लिकाए रखियो अथमि। ईअं ई ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। सिज उभरी वियो। मूं इहा ॻाल्हि भाउ वॾे खे बि ॿुधाई। हुन बि चयो त अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हुन शायदि को ख्वाबु ॾिठो हूंदो। सॻा कारा वरनि वारा गणे जिन में विधम गंढियूं, उहे तस्वीरूं ऐं खतड़ा, छला रूमाल ऐं मुंडियूं, पुराणीअ टिणक में रखियल मुंदूं ॼाणनि ऐं तूं ॼाणी। मुंदूं ॼाणनि ऐं तूं ॼाणी। सुबुह पंहिंजे अबाणे ॻोठ में नौजवान अब्दुल सलाम दर्स जी फोतगीअ जो इतला पहुतो हो। मूंखे बि अदा वॾे खे उन जे जनाज़े में वञिणो हो त तो मूंखे मना कई त तूं मूंखे छॾे न वञ, पर गाॾीअ जी ड्राइविंग मूंखे ई करणी हुई। उन करे अदा वॾे जे इसरार ते मोकल ॾिनई ऐं वापसि जल्दी घर अचण जो चई। तो वरी किताब पे पढ़ियो। असां जनाज़े में शरीक थी सिज लथे महल गुलामला वटि पहुतासीं त भाइटे दिलदार हुसैन दर्स फ़ोन करे चयो त मुंहिंजे साह में तकलीफ़ थी आहे। तुंहिंजे साह में तकलीफ़ थी आहे। हू तोखे कार में खणी सिविल अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में पहुतो हो। 15 मिंटनि में असीं बि उते पहुतासीं। बसि तो मुंहिंजे हिकु हथ में हथ विझी बेड ते भरिसां वेहण लाइ छिके विहारियो ऐं तूं मुंहिंजे सीने सां लेटी पई हुईं। यको मुंहुं में निहारे रही हुई। बसि ओचितो ई ओचितो तुंहिंजो जिस्म सर्द थी वियो ऐं अखियूं खुलियल ई रहिजी वियूं हुयूं। बसि क़यामत जो मंज़र हो। तुंहिंजो जनाज़ो घर मां खॼण वक़्तु मासूम असद जवाद मूंखां पुछंदा रहिया त बाबा मां केॾांहुं पई वञे। जिन खे चयमि त हूअ हज ते पई वञे। अवां वॾा थींदा त उहो वापसि मोटी ईंदी। सनम जे ॻोठ सां ॻाल्हियूं कयमि। बसि राति गुज़री वई। चुमियूं ॾेई मिटी दग तां खयमि। बसि राति गुज़री वई। पोइ इहो क़यामती मंज़र, उहे तुंहिंजूं मोहबतूं, उहे दिलासा, उहे प्यार, हिकु बहादुर घरवारीअ जो सहारो, हिकु महबूब सहारो। मुंहिंजी दुनिया मूंखां हमेशह लाइ दूर हली वियो। कॾहिं भागनि जे बागनि में, कॾहिं कीझर किनारनि ते, हुजूमनि में तना हलंदे असां जीवन कटे छॾियो। तुंहिंजो अदा वॾे मरहूम साईं मोहम्मद हुसैन नालो हसीना रखियो हो। तूं वाक़ई बि हसीन हुई। अॼु सॼी सिंध मूंखे सुञाणे थी। इहो मौजो बि तुंहिंजे प्यार जो आहे। मूं रातिनि जो रोई रोई जेकी लिखियो आहे उनखे मुंहिंजा महबूब दोस्त बेहद पसंदि बि कनि था। उहा समूरी शोहरत में मुंहिंजा शाइरीअ जा 3 किताब मूं तुंहिंजे प्यार खे अर्पे छॾिया आहिनि। तो पुॼाणा सर्द सुॾका ऐं ॾुखारी शाइरी, दिलि जे धड़कन में लुछे थी दर्द वारी शाइरी। हाणे मूंखे रोअण ते को बि परचाइण वारो कोन्हे। मुंहिंजी शाइरीअ जा फाटल पना बि केरु संभालण वारो कोन्हे। महबूब पुटनि जो प्यार ऐं ॿुढड़ी अम्मा आमना ऐं भाउरनि भाइटनि जो सहारो न मिले हा त शायदि मौत सां मिली चुको हुजां हा। पतो पियो आहे पतरनि मां, पतो साॻियो रहियो नाहे, लॾे वई लाड़ मां शायदि लॻे लहजो थो उतरा दी। तूं अॼु पीर पठे जे उन तारीख़ी माग ते सुतल आहीं जितां मुंहिंजो अक्सर गुज़रण बि थिए थो। बसि तोखे सुबुह शाम दुआउनि जा गुलाब पियो अर्पियां। मूं तुंहिंजी वसियत ते अमल कंदे असद जवाद इरम खे माउ थी पालियो ऐं प्यार ॾिनो आहे। पर हू मूंखां पुछंदा आहिनि त बाबा
बाबा अम्मा हज करण वई आहे, ॿिया सभु मोटी पिया अचनि, अम्मा कॾहिं ईंदी? भला अम्मा असांजे तोहरनि जी शादीअ में अची वेंदी। असां आशिकीअ में नवां रंग उते वरी शाइरीअ खे मूंबल बणायो। गुलाबी गलीअ जे गज़ल जी आ ख़ुशबू चरी शाइरीअ खे मूमल बणायो। उन्हनि महबूब बचड़नि जा उहे सुवाल मूंखे केतिरो रत रुवाड़ींदा हूंदा, उनजो इल्मु अहले दिलि इंसान ई सम्झी सघे थो। अॼु तुंहिंजे विछड़ण खे काफ़ी टाइम थी वियो आहे, पर मुंहिंजे गिलड़नि ते उहा ई आलाण आहे। उहे सुडका सारूं आहिनि। मौला पाक तोखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं तुंहिंजा प्यार साह जे सॻे सां सुरहाण बणिजी अॼु बि सलामत आहिनि। सुठा सूर न होए गूंदर वञनि गुज़री, सदा सूर न होन गूंदर वञनि गुज़री, परखनि कारण पोन शिकस्तूं शरीफ़ चए।